बिटशा में खबर ॾींदा हलो त रिटायर्ड उस्तादनि पारां पंहिंजे जाइज़ हक़नि जी मनता लाइ न्यू सईदाबाद तालका प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गवर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉयज़ एसोसिएशन गिरेवाज जे तरफ़ां पंहिंजनि जाइज़ हक़नि जे मुतालबनि जी मनता लाइ टियों भेरो एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो, जंहिं ते फज़ल हक मेमण, रशीद मेमण, सैयद कासिम शाह ऐं सिकंदर हिंगोरो जी अॻवानी में सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां रिटायर्ड उस्ताद आहियूं जेके समाज में सुधारो पैदा कंदा आहिनि। अॼु असां पंहिंजनि जाइज़ हक़नि लाइ दरबदर रोडनि ते अची विया आहियूं। हिन महांगाई जे दौर में हर माण्हू परेशानी में मुब्तला आहे। असां घुरूं छा था? पंहिंजा हक़ आहिनि त असांखे ॾिना वञनि। इंश्योरेंस बेन्युअल फंड 10% इज़ाफ़ी पेंशन सेहत कार्ड ॾियण लाइ काफ़ी वक़्त खां वज़ीर आला खां मुतालबो करे रहिया आहियूं, पर असां रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि जे जाइज़ मुतालबनि खे हिन महिल ताईं का बि अहमियत नथी ॾिनी वञे। हिननि 1 महीने अंदर मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में वज़ीर आला हाउस कराची आॾो धाणो हणण जो पिण ऐलान कयो आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।